वाजब ओडी मंगा रे थंबे रे थुणे तू छप्पर तू छा जानो कहाँ मालूम तो सबका। जनाब मोहतरम इज्जत में आप प्रोफेसर मोहम्मद इस्माइल मेमन साहब, साईं गबोल साहब, अब्दुल कयूम राहू साहब, तमाम असांजे इन बैठक में अमर खत्री साहब, शायर, अदीब, शागिर्द, ओठवासियो, अस्सलाम वालेकुम। सिंध जी सुवारी सरजमीन जे इन मानायती मिट्टी में हज़ारे अदीब, शायर, ओलिया, अंबिया ऐं केतिरा ई क़ीमती माण्हू पैदा कया आहिनि। टंडे बागे जी अज़ीम जेका सरजमीन आहे, बदीन ज़िले जे टंडे बागे जे शहर ऐं उन जे सराउंडिंग एरिया में जेके तालीमी माण्हू थी गुज़रिया आहिनि, एतिरा मुंहिंजे ख़्याल में त पूरी लोअर सिंध में किथे बि कोन हूंदा। हीअ असांजो दोस्त अली अहमद चांडियो हिकिड़ो अहिड़े पसमानदा इलाइक़े में वेठल आहे जिते मुंहिंजे ख़्याल में त ज़िंदगी जी का मुश्किल का सहूलियत आहे। अली अहमद साहिब जेको कमु कयो आहे इल्म अदब ते, उहो तमामु वॾो कमु कयो आहे। उनजो सबबु इहो ई आहे जो संस वाल साहिब जेको तमामु घणो होशियारो, असांखां घणो होशियारो, पर घणनि खां बि घणो होशियारो, हिते हिन जॻह ते वेठल हूंदो। असांजूं काफ़ी हुन सां कचहरियूं थियूं, तारीख़ ते थियूं, तहज़ीब ते थियूं, सकावत ते थियूं ऐं ख़ासि करे शाल ते हुजे, रिसाले ते थियूं। पर मूंखे पक आहे त साईं कॾहिं बि कंहिंखां कॾहिं कोन झलरायो, छाकाणि हू पढ़ियल माण्हू हो। अली अहमद चांडियो पढ़ियल माण्हू थोरो आहे, पर हुनजी कयल ख़िदमतूं पाट में लाट जेको किताब शाया थियो, उनजी जेका मोहबत थी, उनमें मैं काफ़ी दोस्तनि सां आऊं बि कयोसि। तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो अहिड़े पसमानदा इलाइक़े में अली अहमद हेॾो वॾो कमु कयो आहे जेको क़ाबिल तारीफ़ आहे ऐं उनखे पाया तकमील ताईं पहुचाइण ताईं जेका जदोजहद कई आहे, मुंहिंजे ख़्याल में त प्रोफेसर साईं मोहम्मद इस्माइल साहब अदबी ख़िदमतूं त काफ़ी कयूं आहिनि, पर हीअ अली अहमद चांडियो हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे, उनजे लाइ जेका जदोजहद ऐं जाखोड़ जेका कई आहे, उहा काफ़ी हंधनि ते असीं महफ़िलनि में कचहरियुनि में इहो ॿुधाईंदा त साईं अली अहमद चांडियो किताब शायदि न बि छपिजे आहे, पर साईं इस्माइल मेमन जी इहा वॾी महिरबानी आहे जो अली अहमद चांडियो जे किताब जेको शाया करायो आहे, उहो पूरे सिंध में अॼु मौजूदु आहे। असां बि काफ़ी किताब विराया आहिनि साईं जा, त साईं जे लाइ टाइम इलाही थी वियो आहे। कमर क़रीबनि जा जे करे नी ॾेठ साईं इस्माइल जे लाइ, ख़ासि करे अली अहमद चांडियो जे लाइ शाह साहिब जे हिननि सिटनि सां शाहजहान त कमर क़रीबनि जा जे करे नी ॾेठ आऊं जो ॾियां सनिया नेही पिरियां ठेठ, आऊं हीअं खां हेठि मठो मुंहुं न भाइयां। सुठी महफ़िल मचाइण ते, हेतिरा दोस्त गॾु थियण ते, या अली अहमद चांडियो जे लाइ असांजी मोहबत आहे, असांजे दोस्तनि जी महबत आहे जो हेॾा वेॾा पंध करे हिन सीअ में हिते पहुता आहिनि। उन्हनि जूं महिरबानियूं ऐं आख़िर में शाह साहिब जूं इहे सिटूं सभिनि दोस्तनि जे नाम करियां थो त मारू वॻई सुञा ॿिया वेतर मींहं वठान, मारू वॻई सुञा ॿिया वेतर मींहं वठान, लोही उठियाऊं लतीफ़ चवे सरस सूंह संजान, मोतियड़ा मथान वर वर ॾेई वसी पिया। महिरबानी साईं।